इंतहाई इज़्ज़तुनि जे लाइक़ असांजे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया जा मुअज़्ज़िज़ नुमाइंदा सहाफ़ी दोस्तो अस्सलाम वालेकुम। अॼु असीं वॾे ॾुख कावड़ ऐं ॻणती सां हिते गॾु थिया आहियूं। असांजो शहर जेकबाबाद जेको अमुन भाईचारे रवादारी ऐं तहज़ीब जी सुञाणप हो सो अॼु ॾोहारनि जे रहम करम ते छॾियो वियो आहे। खुरूं धाड़ा अगवा मंशियात फिरोशी ऐं ॾींहुं ॾिठे जो हथियारबंद वारदातूं मामूल बणिजी वियूं आहिनि। कारोबारी बिरादरी अज़म तहफ़ुज़ जी ॻाल्हि आहे। मज़दूर पंहिंजी रोज़ी लाइ निकिरण खां डिॼे थो। वालिदैन पंहिंजे ॿारनि खे जी हिफ़ाज़त बाबति परेशान आहिनि। सुवाल इहो आहे त आख़िर शहरनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कंहिंजी ज़िमेवारी आहे। असीं वाज़े लफ़्ज़नि में चऊं था त शहरनि जे जान माल ऐं इज़त जे तहफ़ुज़ जी पहिरीं ऐं बुनियादी ज़िमेवारी रियासत जी आहे, पर रियासती इदारनि जी कारकर्दगी ॿिन्ही न हुजण जे बराबरि आहे। पुलिस जी नाक़िस कारकर्दगी हाणे नाक़ाबिले बर्दाश्त थी चुकी आहे। बाअसर ॾोहारनि खे रियासती इदारनि जी सरपरस्ती हासिल हुजण जा शक आम आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमिल नाकाम नज़र अची रही आहे। सिर्फ़ रमज़ान शरीफ़ जे हिननि 6 ॾींहंनि में अधु दर्जन खां वधीक वारदातूं थी चुकियूं आहिनि, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण ऐं असबाब रिकवर करण त परे जी ॻाल्हि आहे, पर FIR दाख़िल करण लाइ बि तयारु न आहे। सिर्फ़ु NC ते गुज़ारो आहे, छो त पुलिस चोरी धाड़े स्नेचिंग खे क्राइम ई नथी सम्झे। रुगो गुज़िरियल 24 कलाकनि में शहर अंदरि 4 वारदातूं थियूं आहिनि ऐं ॾोहारी बग़ैर कंहिं ख़ौफ़ ऐं नकाब जे कारवायुनि मथां कारवायूं करे रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में शहरियुनि वटि एहतिजाज ऐं मज़ामत खां सवाइ ॿियो को रस्तो ई न आहे। उन ई करे असीं सिंध दोस्त कमेटी जेकबाबाद पारां ख़मीस ॾींहुं 6 फ़रवरी 2026 ते सुबुह जो 11 वॻे शहीद अलॻ सुमरो पार्क त्रिकुंड बाग खां हिकु भरपूर एहतिजाजी मुज़ाहिरे ऐं रैली जो ऐलान कयूं था। 26 फ़रवरी ख़मीस सुबुह जो असीं जेकबाबाद जे सभिनी सियासी समाजी मज़हबी वापारी कारोबारी ट्रेड यूनियन जे अॻवाननि सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि वकीलनि उस्तादनि शागिर्दनि मज़दूरनि ऐं हारियुनि खे हिन मुज़ाहिरे में शिरकत जी भरपूर अपील करियूं था। उन ई खां सवाइ असां इक़्तिदार जे अवाननि में वेठल रियासती नुमाइंदनि खां मुतालबो करियूं था त शहर में एमरजेंसी बुनियादनि ते रेंजर्स ऐं इज़ाफ़ी पुलिस मुक़ररु कई वञे। सभिनी वॾनि ॾोहारनि ऐं संदन सहूलियतकारनि ख़िलाफ़ बिना कंहिं रिआयत ऐं तफ़रीक़ जे ऑपरेशन कयो वञे। हर अहम चौक ऐं बाज़ार में CCTV निज़ाम नस्ब कयो वञे। SSP ऐं लाॻियल ऑफिसरनि खां कारकर्दगी बाबति सुवाल तलब कयो वञे। हिते असां इन एडिशन इहा बि वज़ाहत कंदा हलूं त गुज़िरियल 10 ॾींहंनि खां असांजो ज़िलो जेकाबाद SP खां सवा हली रहियो आहे ऐं असांजे इंतिहाई मुअज़्ज़िज़ साथी दोस्त अहमद अली ख़ान बिरोही बि पंहिंजे मीडिया टॉक में इहा ॻाल्हि कई आहे त SP चवे थो त आउं 15 ॾींहंनि ताईं न ईंदुसि, भले मुंहिंजी बदिली करे। असीं चऊं था त इन क़िस्म जी ॻाल्हि जेका आहे इंतिहाई निगलिजेंस आहे ड्यूटी खां ऐं अहिड़े क़िस्म जी जेका आहे पंहिंजो उन जी ॿोली जो जेकॾहिं हुन चयो आहे त उन जो हिसाब किताब उन खां वरितो वञे। असां IG खां मुतालबो कंदासीं त हिकिड़ो माण्हू जंहिंजी पोस्टिंग हिते हुजे, जेका उनजी बुनियादी पोस्टिंग ही आहे, अवलीन ही आहे ऐं उन खां पोइ जेको आहे सो हुनखे एडिशनल चार्ज शिकारपुर जी आहे त उहो शिकारपुर में वेठो हुजे ऐं चवे त आउं न ईंदुसि, इन खां वधीक ॿी जेका आहे फ़र्ज़ जे कोताही ऐं उनजो इनकार जेको आहे इहो कहिड़ो थी सघे थो। उन ई करे असां IG सिंध खां मुतालबो कंदासूं त हू SP जे इन ई सूरत हाल या उन जी रवैये जो नोटिस वठी ख़ुदि जेको आहे हिते अची हिकिड़ी ओपन कचहरी करे ऐं असां चाहींदासीं त SP हिननि मामलनि खां जान छॾाइण जे बजाए उनखे पाबंद कयो वञे त इहे जेके बि कारवायूं थियूं आहिनि इन्हनि कारवायुनि जी रिकवरी ॾोहारियुनि जी रिकवरी लाइ ओतिरे ते उनखे पाबंद कयो। ॿी सूरत में उनजी बदिली को हल्को नेको भले उनजी ACR रद्द कयो, ॿी का शइ करियो, ॿी का बि उन्हनि ते लागू करियो, पोइ जेके बि तव्हांजे रूल्स ऐं रेगुलेशन आहिनि उनखे पाबंद करियो त इहे शयूं रिकवर करे ऐं उनखे जेको आहे इस्तस्ना या स्पेस न ॾिनो वञे। जेकॾहिं अमन अमान जी बहाली लाइ फौरी क़दम न खयां विया त असीं ख़ामोश न वेंदासीं। असां पुरअमन एहतिजाज धरणा ऐं कानून जदोजहद जो हक़ महफ़ूज़ रखूं था।
शहरनि खे यरगमाल बणाइण जी इजाज़त कंहिंखे बि न ॾिनी वेंदी। मीडिया खे अपील आहे त अवाम जे हिन आवाज़ खे आला अफ़सरनि ते पहुचाइण। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। उन खां सवाइ जेके दो घड़ियूं मुतासिर थियूं आहिनि ॿिनि टिनि ॾींहंनि में, साईं